अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना ज़िक्रक वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज जो ही जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत जो प्रोग्राम गोठ जमालुद्दीन सोलंकीअ जे अंदर नंढड़े नौजवान मुनीर अहमद सोलंकीअ जे तोहर जे हिन अजीम मौके ते महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिलाद जी महफिल सजाई वई आहे जेका मियां अब्दुल लतीफ सोलंकीअ जे पारां ऐं फर्जंद मोहम्मद अमीन सोलंकी उन्हनि जे पारां ये महफिल सजाई वई आहे। इंशाअल्लाह ताला मुखे तो सी थे तो खबर ना है तवा के थे तो या न थे थोड़ो बुधायो सी आहे या न गाल है तो खबर पई त मां उन हिसाब सां हला जे सी आहे तो उन हिसाब सां जे ना है तो पोइ उन हिसाब सां इंशाअल्लाह ताला मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत में आया हो। अल्लाह ताला तवा सा जो बेड़ो पार फरमाइंदो छो त यार इश्क सौलो ना है
मोहब्बत सौली ना है पोइ उहा मुझे रब जी मर्जी आ जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हुजे। अल्लाह सां इश्क करण आसान कोन्हे। ॾिसो था पिया न यारी शरीफ जो महीनो आ, जंगलन में जबलन में जिथे किथे पीरान पीर जे यारी जी धूम लगी पई आ। ॻाल्हायो छाजे करे जो पंहिंजे करीम रब सां मोहब्बत ऐं प्यार जे करे। अल्लाह जो इश्क आसान ना है, सजो मामलो अथव मुंहिंजा दोस्त अजीज निस्बत जो। मां त मिसाल ॾींदो आहियां दोस्तन खे। जनरेटर 200 गज ॿाहिरि थो पियो हले, रोशनी हिते लगी पई आ। लोह जो जनरेटर ॿाहिरि थो पियो हले, रोशनी हिते लगी पई आ। छो हिते रोशनी थी आ? ओहो जनरेटर खां पुछंदे तोखे ॿुधाईंदो त जंहिं मूं सां तार मिलाई आ मूं बि उन जे घर खे रोशन करे छॾियो आ। जेकॾहिं दुनिया जे लोह जे टुकड़े सां तार मिला त हेॾो हाल रोशन थी थो वञे। जे मदीने जे घोट सां दिल जी तार मिलाईंदी त दिल रोशन कान थींदी छा? सोची वठी मुंहिंजा दोस्त, लोह जे टुकड़े में पावर आ, उन में पावर विधो आ दुनिया जे इंजीनियर। मुझे मुस्तफा के पावर अता कयो आ मुझे खालिक कायनात। जह लोह जे टुकड़े खे दुनिया जो इंजीनियर पावर दे, उहो ऐलान तो करे त मूसा जेको तार मिलाईंदो उदह में रोशनी। मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो त जेको बि मां मुस्तफा सां कलमे वारी रीन निस्बत रखंदो त मां मुस्तफा उन जे अंदर खे रोशन छॾींदुसि। त मुंहिंजा दोस्तो अजीजो, अॼु हीअ जेका महफ़िल दोस्तन सजाई आ, अल्लाह जे क़ुरान करीम जी मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद जी इंशाअल्लाह ताला इन महफ़िल मां अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जा बेड़ा पार फरमाईंदो। इन शहर सां इन महफ़िल मीलाद जी महफ़िल खुशी हुंदी आ, वरी शादी हुजे या तोहर हुजे, इहा भी हिकड़ी खुशी आ। त खुशी में खुशी आ, इन करे शुरुआत कयूं था हिन शहर सां हिन महफ़िल जी। जो त मुंहिंजो दोस्त आहे मियां अली मोहम्मद ड्रखण, एडे अलाए किथे मियां मोहम्मद ईसा वठी हले ॾिठुम त उते बि वेठो हो। असां कार ते हिते पहुता हूं त मियां नदी मसूदरे सां गॾु हिते बि पहुची वियो। मियां याद रखो इहो आधी रात जा पंधड़ा, इहो इंसान इएं नथो करे, मदीने वारे घोट जे इश्क में थो करे। जॾहिं सरकार जे इश्क में पंधड़ा कंदो त अल्लाह ताला कंदो बेड़ो पार थी वेंदो। हाय कुरान सचो आहे, पढ़ो शान मोहम्मद जो। कुरान सचो आहे, पढ़ो शान मोहम्मद जो। हिय सारी दुनिया उन जी, हिय सारी दुनिया उन जी, रहमान मोहम्मद जो। कुरान सचो आहे, पढ़ो शान मोहम्मद जो। कुरान सचो आहे, पढ़ो शान मोहम्मद जो। हिय सारी दुनिया उन जी, हिय सारी दुनिया उन जी, रहमान मोहम्मद जो। हिय पढ़ो कुरान सचो आहे, पढ़ो शान मोहम्मद जो। छॾे देश पंहिंजो जेकी था मुल्क मदीने में छॾे देश पंहिंजो जेकी, छॾे देश पंहिंजो जेके था मुल्क मदीने में परेशान न थींदो आ मेहमान मोहम्मद जो।
परेशान न थींदो मेहमान मोहम्मद जो ये सारी दुनिया उनजी ये सारी दुनिया उनजी रहमान मोहम्मद जो कुरान सचो आगे परेशान मोहम्मद जो सच्ची दुनिया थी खाए गुण पिड़ मोहम्मद जा सच्ची दुनिया थी गाए सच्ची दुनिया थी गाए गुण पिड़ मोहम्मद जा शलम के करे मौला सफन मोहम्मद जो ये सारी दुनिया उनजी ये सारी दुनिया उनजी रहमान मोहम्मद जो कुरान सचो आगे परेशान मोहम्मद जो खुशी जो मौको हो इने करे खुशी जी नात पढ़ियम हाने अज अल्लाह जो कुरान भी बुध ऐ दिल चवे थी त अज मां तोखे बुधाया त मुजो महबूब अञा दुनिया में आयो ही कोन हो रब अगे ही पांजे महबूब ला किए दुनिया के सिंगारियो छा ख्याल गालायो जेका जमायत आया हो गालायो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकड़ी आहे तखलीक मुस्तफा हिकड़ी आहे विलादत मुस्तफा हिकड़ी आहे ऐलान नबूवत मुस्तफा मुजी दिल थी चवे त मां तवा के बुधाया अञा मुजो महबूब दुनिया मा अम्मा आमिना जे जिस्म मा बाहर दुनिया ते आयो ही न हुयो मुझे अल्लाह अगे पांजे महबूब ला केड़ा केड़ा रंग करे छे छा ख्याल बुधण चाहो था थद वठी वैया लगे तो थद वठी वैया जवानन के अजीजा ने मन अल्लाह जे जात पांजे सुने कुरान करीम जे अंदर फरमायो वरफना लक जिक्रक ओ मुझा महबूब मुस्तफा तुझे बेनियाज रब तुझे जिक्र के बुलंद करे छड़ियो अल्लाह इए त ऐलान फरमायो त मुझा महबूब मुस्तफा तुझे जिक्र के तुझे रब बुलंद करे छड़ियो पर अल्लाह इहो कोन बुधायो त महबूब तुझे जिक्र के तुझे रब कदे का बुलंद कयो आ हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम का शुरू कया अल्लाह जो सोनो नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जदे मुजा दोस्त अजीज हिकड़े जिन्न के अल्लाह जे वहदानियत जी दावत दिनी दीन कबूल करण जे ला दावत दिनी कह दिनी चो हजरत इब्राहिम कह दिनी गालाइंदो त मुके पक थींदी त जागो था पर जेकरे न गालाइंदो त पक थींदी त निंद्र में तमा निंद्र में तमा अगे ही निंद्र में अजीजा ने मन हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जदे हिकड़े जिन्न के दावत दिनी ऐ जिन्न अल्लाह जे वहदानियत जो इकरार कर उन जिन्न निहारे अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के जवाब दिनो ऐ अल्लाह जा नबी मां अल्लाह जे वहदानियत के मञण जे ला तैयार मगर हिकड़ो वायदो कर मां तुझो उम्मती थियण ला तैयार तुझो गुलाम थियण जे ला तैयार मगर हिकड़ो वायदो मूसा कर हजरत इब्राहिम पूछो केड़ो वायदो थो वठी चवे तो अल्लाह जा सुना खलील वायदो कर त कयामत जे दिहाड़े मुजी शफात करे मुखे जन्नत वठी दींदे कहे सवाल कयो चो जिन्न गाल कहे सवाल कयो जिन्न जी गाल इन ला शुरू कई थम जो तू डिजंदो घणो हई
कदे भी जिन्न खां डिजंदो न कर। जिन्न इंसानन जा गुलाम हुंदा हन, हिकड़े हिकड़े इंसान जा हज़ारे जिन्न गुलाम हुंदा हन। कुरान पढ़दो वींदे जिन्न तुंजो नौकर थींदो वींदो। हींअर भी समय हज़ारे जिन्न वेठा हुंदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जिन्न इंसान खां डिजंदो आ, इंसान खे जिन्न खां डिजण न घुर्जे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जिन्नन जी भी इए मखलूक आ जीअं इंसानन जी मखलूक आ। अल्लाह जे सोहणे खलील जे दरबार में जिन्न अर्ज कयो, अल्लाह जा नबी मां उम्मती थियण जे लाइ तैयार, मगर वाइदो कयो त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी शफ़ात फरमाईंदो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन जिन्न ॾे निहार फरमायो, जिन्न ॻाल्हि ॿुध, तो जेको मुतालिबो कयो आ उन शफ़ात जो कलम मूं वटि नाहे। शफ़ात जो कलम दानो अल्लाह पंहिंजे आख़िरी महबूब जे हवाले करे छॾियो आ। ॻाल्हि समझ में आई या न? हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जिन्न के तो मुझे मुस्तफा जो मीलाद बुधाए। छो त मीलाद मुझे महबूब जी तारीफ आ, मीलाद मुझे मुस्तफा जे शान जो नालो आ। जडे जिन्न इया गाल बुधी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम के चवण लगो, ऐ अल्लाह जा खलील, ऐ अल्लाह जा खलील, भला पो जे कदे इयो कलम तो वट नागे जेको शफादार आखिरी नबी आ, त पो मुखे उन जो दस दे, ओहो मुखे किथे मिलंदो। अल्लाह जे नबी सुने इब्राहीम जवाब दिनो, उन यार जे अचण में अञा हज़ारे साल पया हन। उन जिन्न अर्ज कयो, ऐ अल्लाह जा खलील, जह महबूब जे अचण में अञा हज़ारे साल पया हन। जे कदे तू अल्लाह जो खलील सच्चो आही त अल्लाह जे दरबार मां दुआ घुरी, मुखे एतरी जिंदगी वठी दे त मां अल्लाह मुखे जिंदगी दे त मां उन महबूब जो दीन भी कबूल कयां, त दीदार भी कयां। अल्लाह जे सोहणे नबी इब्राहीम खलीलुल्लाह जवाब दिनस, इहो तुझो कम मां कराए थो सघां। अल्लाह जे दरबार में सोहणे खलील दुआ घुरी। खलील दुआ घुरे, रब्बे जलील कबूल कीअं न करे। छो त सुनो अल्लाह जो खलील, अल्लाह जो खलील एतरो त रब सां प्यार कंदो आ, जो मुझो बेनियाज रब उन सुने खलील के एतरो त माल ॾेई छॾींदो आ, जो अख खुटी वञे सुने इब्राहीम अलैहिस्सलाम जो माल को न खुटंदो आ। मलाइकन अर्ज कयो, ओ मुझा करीम रब, तुझो खलील आ, तुझो प्यारो आ, तॾहिं तो उनखे एतरो नवाज़ियो आ। मुझे अल्लाह फरमायो, ऐ फरिश्तो, ऐ फरिश्तो, मुझो खलील त आगे, मां अल्लाह त उनखे नवाज़ियो आ, मां खुदा त उन सां प्यार कयां थो, पर मुझो खलील मां अल्लाह सां एतरो प्यार कंदो आ, जो इया सॼी दुनिया दौलत मां रब जे नाले ते कुर्बान करे छॾींदो आ। अल्लाह जे ज़ात मलाइकन के फरमायो, आज़माए मुझे खलील के। मलाइका अल्लाह जे हुक्म सां इंसानी सूरत वठी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे मालड़े के संभाले रहियो हो। हज़ारन खां मथे उन जा मवेशी हुया। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे मालड़े के संभाले रहियो हो। आसमान खां अल्लाह जा मलाइक इंसानी सूरत वठी करे भर में जबल जी टकरी उते वेही अल्लाह जो वॾे आवाज में जिक्र करण लगा। छा करण लगा? गाला छा करण लगा? जो अल्लाह अल्लाह अल्लाह, मुझे बेनियाज रब जो जॾहिं मिठड़े मिठड़े
मिठड़े आवाज में जिक्र करण लगा। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पांजे माल खे छड्यो उन जिक्र वारन जे तरफ वयो जेके जबल जे पहाड़ी ते जिक्र करे रहा होया। हजरत इब्राहिम भी उनन सा गड वेही रहो। अल्लाह जे जिक्र जे मौज में अची वया। जदे उन फरिश्तन जिक्र बंद कयो हजरत इब्राहिम चयो मुझे बेनियाज रब तवा के केडो न सुनो आवाज दिनो आ। वरी अल्लाह जो जिक्र कयो मां खलील के मजो थो अचे। उनन मलाइकन चयो जेके इंसानी सूरत में इंसान बनजी आया ऐ इब्राहिम असा के जेतरो जिक्र करनो हुयो असा ओतरो जिक्र करे छड्यो। हाने जे वरी जिक्र थो कराई बुधाए त मुआविजो छा दींदे। अल्लाह जे नबी फरमायो ए जेतरो मुझो माला उन जो अध तवा जे हवाले तो कया। तवा मुखे रब जे जिक्र जी महफिल करे देखारियो। मुझा मुसलमान भा अल्लाह जा प्यार कर सवलो ना है। मुझे बेनियाज रब जे सोने खलील जे चवण ते फरिश्तन वरी जिक्र जी लोली शुरू कई। सोनो खलील भी शुरू आ जिक्र कंदे कंदे वरी मलाइकन जिक्र बंद कयो छो त आजमाइण जे ला आया होया। सुने खलील चयो ऐ फरिश्तो ऐ इंसानो एडो सुने आवाज में जिक्र प्या कयो। वरी जिक्र कयो मलाइकन चयो मुआविजो छा दींदे। चवे तो ही सब माल तवा जे हवाले। वरी जडे टियों दफो मालून इंसानी सूरत में मलाइकन जिक्र करण बंद कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो हाने वरी अल्लाह जो जिक्र कयो। उन इंसानी सूरत में मलाइकन चयो माल सब दई छॾियई हाने छा दींदे। गौर कर अल्लाह जे खलील जवाब दिनो माल तवा के दई छॾियम। इन माल के चारण जे ला तवा के माण्हू जी जरूरत पवंदी। तवा मुखे रब जो जिक्र बुधायो मां पांजी जान तवा जे हवाले करे थो छड्या। ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे जिक्र जो ओहो मजो आ पर मुझो रब जेके नसीब करे जेके मुझो अल्लाह नसीब कंदो आ पांजे जिक्र जी महफिल नसीब करे या पांजे दुरूद जी महफिल नसीब करे। अल्लाह उनके दुनिया में अलग करे छडींदो आ। मख त हीअ रोज मानीअ ते बि फिरंदी आ। हिकड़ी मख जेके माखीअ जी मख चइबो आ। अदा मखियूं बई हन न गालायो मखियूं बई हन लेकिन अल्लाह जो कुरान कदे पढ़ी त दिस अल्लाह अल्लाह मुझे बेनियाज रब फरमायो व औहा रब्बुक इलन नहले अनित्तखिज़ी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजर व मिम्मा यअरिशून। व औहा रब्बुक इलन नहले ए खुदा जा बाना कुरान पढ़ी दिसो। इन माखीअ जे मख जे ला रब थो चवे त मां अल्लाह इन माखीअ जे मख खे इल्हाम कयो। कादे माखीअ जी मख कादे रब जो पैगाम। अल्लाह जे ज़ात फरमायो मखियूं त बई मौजूद मगर हिन मख के तू असा फुहारा करे मारीदा हो। हिन गंदी मख के तू असा घर मां तड़े कढंदा हो पर जेका माखीअ जी मख उनके गोलींदा हो। इन करे गोलींदा हो जो अल्लाह कुरान करीम में उन मख जो जिक्र फरमायो आ। मुझे बेनियाज रब फरमायो तमा अल्लाह जी ज़ात फी शिफाउल लिन्नास। उन माखीअ जे मख जे खाज में मां अल्लाह इंसानन जे ला बीमारन खां शिफा रखी छडिया। उन माखीअ जे मख के हिकड़ो दफो मुझे मदीने जे साईं सॾु कयो अय्युहन नहल तालैन ऐ माखीअ जी मख हे आ।
ऐ माखिय जी मख हेॾे आ मख चे मुझे हुजूर जे तरी मुबारक ते वेठी मुझे आका पुछो दे खबर ऐ माखिय जी मख जी मुझा आका खाईंदियां गुलन जी कड़ी रस जॾहिं कढंदियां त मिठड़ी कीअं थींदी आ उन माखिय जे मख जवाब ॾिनो ऐ मुझा महबूब सुणा ऐ मुझा आका महबूब सुणा उहा माखिय जी मख सजे मानारे जी रानी हुई जवाब थी दे आका मां हिन पूरे मानारे जी रानी हा मुझी टूटी इहा मां गुलन मां रस कान चूसींदी हा मां पंहिंजे मानारे ते वेही रखवाली कंदी हा मुझो बचड़ा माखियूं वेंदियूं हन जेके रस चूसे मोटदियूं हन मां उन्हनि खे ॿुधाईंदी हां त रस चूसे जॾहिं मोटो मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदियूं अचो मां वेही दुरूद पढ़ंदी हां मुझो माखियूं दुरूद तो महबूब ते पढ़ंदियूं हन खाई कड़ो ईंदियूं हन मुझो रब तो महबूब जे दुरूद जे सदके उन्हनि जे पेट मां मिठो करे छॾींदो आ जेकॾहिं माखीअ जी मख तव्हां सां ख़ासि करे उन्हनि खे जेके नकुली मखी ठगी करे विकणंदा आहिनि क़यामत जॾहिं अल्लाह से द्वारो जेको कोठड़ो आहे न सो भला काथे ठाहींदो खुदा खे मञ ईअं न कर ठगी न कर माखी जे मख में माखी जॾहिं बि जंहिंखे ॾी जेतिरी वणई महांगी ॾे पर सिधी ॾे छो त अल्लाह क़ुरान में इन जो ज़िक्र कयो आहे अल्लाह क़ुरान में उनखे शिफ़ा ॾसियो आहे इन माखीअ में ॿ नंबरी न कर अगर माखीअ खे मिलाए ॿ नंबरी कंदे न त मां तोखे नथो ॿुधाए सघां त तुंहिंजो हशर में हाल कहिड़ो थींदो छो त इन माखीअ खे मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ कई आहे कहे दुआ कया मुझे महबूब दुआ कया वक्त महदूद आ मुझा दोस्तों गाल पे कहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उन जिन्न चयो सोना सांजे ला दुआ घुर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी अल्लाह उनके लंबी जिंदगी अता फरमाए उन जिन्न हज़रत इब्राहिम का पुछो अल्लाह जा नबी मुखे एतरो बुधा त मदीने जो मीर मिलंदो किथे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़ारे साल अग में उन जिन्न के बुधाए रहियो आ त शाम जे तरफ जेको रस्तो वींदो आ उन पहाड़ीअ जे हेठां वञी नाग बणजी वेही रहिजा हिकड़ो ॾींहुं ईंदो मुंहिंजो मदीने जो मीर हितां ईंदो पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार भी कजा ऐं मुंहिंजा सलाम भी मुंहिंजे महबूब जे दरबार में चई छॾिजा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन जिन्न हाम बिन हुलैम के बुधायो त मुझो महबूब ईंदो न रुगी महबूब ईंदो जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सोने अबू तालिब सां गॾिजी करे नंढड़ी उम्र में जॾहिं शाम जे रस्ते में वञनि था ओहो जेको जिन्न नाग जी सूरत अख्तियार करे बीठो हुजूर जे साम्हूं बीही करे मुझे महबूब मुस्तफ़ा जे आॾो पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाए रहियो फण कढी हलाए रहियो आ दुनिया चवण लगी हे अस्तगा महबूबन के नुकसान दीदो मुझे महबूब निहारे फरमायो तवा के केड़ी खबर तही अस्तहा मुके केड़े खलील जो न्यापो दई रहियो आ अल्लाह जा बाना उन मंजिल का अग्या हाने उहा गाल कया या मां तुबा अव्वल जी गाल कया छो त अल्लाह केतरियूं गालियूं हन जेके नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां अॻु में अल्लाह ताला पंहिंजे महबूब ला इंतजामात करे छॾिया हा छो त दोस्त यमन जो बादशाह जंहिंजो नालो आहे तुबा अव्वल छा नालो आ तुबा अव्वल कुछ किताबन में तबाहु मेरी असद भी इंदो आ लेकिन अक्सर अब तमाम मजबूत किताबन में तुबा अव्वल नालो आयो आ ओहो तुबा अव्वल बादशाह जंहिं भी इलाके मां वेंदो आ मुंहिंजा दोस्त फतह कंदो वेंदो आ आलमन खे गॾु खणंदो आ हकीमन जा टोला गॾु खणंदो आ इने फतह कंदो कंदो जॾहिं मके जे ॿाहिरि अची वियो
मक्के पाक जे बाहर उन तुबा अवल अची करे पंहिंजा कीमा खोड़िया ॾिठई त मक्के जो कोई माण्हू कोन आयो आ। दिल में ख्याल तो करे त रात थींदे इन काबतुल्लाह के ड्राहे छॾींदुसि छो त इन काबे जे करे मक्के जा माण्हू मगरूर थी विया आहिनि। इन दिल में इरादो कयो मुझे बेनियाज़ रब अहिड़ी उन तुबा अवल के बीमारी ॾिनी जो उन जे नक मां पानी वहण शुरू थी वियो, बदबूदार पानी वहण शुरू थी वियो। जीअं नक मां पानी वहण शुरू थियो हकीमन के घुराए, हकीमन दवाऊं ॾिनियूं मगर का दवा असर न थी करे। जॾहिं हकीमन जे दवा असर न कयो सभिनी आलिमन के घुराए चवण लॻो तव्हां मुझे मथां पढ़ाई कयो। हिकिड़े आलिम चयो बादशाह जे मुंहिंजो चवण वठी हकीकत ॿुधाए। बादशाह चयो ॿुधा। चवे तो हिन काबे जे लाइ बुरो ख्याल कयो आ। चवे तो यकीनन मूं काबे के ड्राहण जो इरादो कयो आ। उन बादशाह के उन आलिम दीन चयो हाणे ॻाल्हि ॿुध, दुनिया जी काई दवा तो ते असर कान कंदी, मां तोखे ॾसड़ो थो ॾियां हिन काबे के जेको बुतन खां पाक करणईंदो उन महबूब जे वसीले सां रब खां दुआ घुरंदो वेंदे मुंहिंजो अल्लाह तुंहिंजी बीमारीअ खे ख़त्म करे शफ़ा ॾेई छॾींदो। 1000 साल अॻु जी ॻाल्हि आहे, घणो वक़्तु अॻु में अञा मदीने जा साईं मक्के जे सरजमीन ते कदम कोन रखियो आ। 1000 साल अॻु जी ॻाल्हि आ। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज उन तुबा अव्वल बादशाह काबे जे साम्हूं बीही करे दुआ घुरी, सच्ची दुआ घुरी मुंहिंजा मौला जेको आखिरी महबूब जंहिंजे करे ही काबो बनायो अथई उन जे करे मूंखे माफ़ी ॾे। दुआ घुरी बस कई, अल्लाह जे ज़ात उनके शिफ़ाए कामिला अता फरमाए छॾी, चङो भलो थी वियो। जॾहिं मक्के पाक में चङो भलो थियो तवज्जो कजो हिन ॻाल्हि ॾे, काबतुल्लाह के उन खां अॻु में ग़िलाफ़ कोन हूंदो हुयो, ग़िलाफ़ कोन हूंदो हुयो। इहो तुबा अव्वल बादशाह उन वक़्तु यमन ॾे मोकिले माण्हू यमन मां बेहतरीन कपड़ो घुराए काबतुल्लाह जे मथां तवाफ जो काबतुल्लाह जे मथां ग़िलाफ़ पाराईंदो आ। काबे के पहिरो ग़िलाफ़ पहिराइण वारो उहो तुबा अव्वल आ जंहिंखे अल्लाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे वसीले सां बीमारीअ खां शिफ़ा अता फरमाई आ। 1000 साल अॻु जो वाक़ियो आहे। जंहिं वक़्त में मक्के पाक मां निकिरंदो आहे मदीने तैयब जे सरजमीन ते ईंदो आहे। अज़ीज़ाने मन जॾहिं मदीने पाक जे सरजमीन ते पहुतो उते पहुची करे माण्हुनि खां पुछे थो हीअ कहिड़ी सरजमीन आहे? चवनि था यसरब जी सरजमीन आहे। जॾहिं उन आलिम दीन ॿुधो त यसरब जो नालो जॾहिं बादशाह वञण वारी कई उन आलिम दीन बादशाह खे चयो बादशाह जंहिंजे करे मुझे करीम रब तोखे शिफ़ा ॾिनी आ, मां तौरेत ज़बूर इंजील पढ़ियो आ, उहो महबूब हिकिड़े ॾींहुं न शहर में अची वेंदो। उन बादशाह चयो उहो महबूब ईंदो, चवे थो ईंदो। 400 आलिमन खे उते छॾींदो आ, 400 आलिमन खे कमरा ठाराए ॾींदो आ, हिकिड़ो घर ठाराईंदो आ। उन 400 आलिमन खे 300 उठ बि ॾींदो आ। चवंदो आ ही घर तव्हांजो नाहे, अगरि तव्हांजे ज़िंदगीअ में इमामुल अंबिया अची वञे हे मुंहिंजो घरड़ो उन जे हवाले कजो, मुंहिंजा सलाम पेश कजो। ए खत लिखी थो ॾिया अगरि तव्हांजे हूंदे न अचे पंहिंजे पोयर खे खत ॾींदा अचिजो। हिकिड़े ॾींहुं खत मुंहिंजो महबूब खे मिलंदो, उहो शफ़ादार नबी क़यामत में मुंहिंजी शफ़ात ज़रूर फरमाईंदो। सुभान अल्लाह। ओ खत बादशाह तुबा अव्वल लिखी करे उन आलिमन खे ॾिनो। उन आलिमन जे पीढ़ी पीढ़ीअ खां थींदो 70
पीढ़ी में हजरत अबू अयूब अंसारी वट हो खत पहुतो आ जदे मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के मां हिजरत करे मदीने अची रहो आ। मदीने जा मानू चवन आका असा दे हलो मुझे मुस्तफा फरमायो असा डाची जी महार छदे था दो जाते डाची वेहंदी असा उते ही रहंदासी। अल्लाह जे जात मुझे मुस्तफा जे डाची के बे एतरो इल्म ता फरमायो त 1000 साल अग में अबू अयूब अंसारी जो घर नाहे यो घर मुझे मुस्तफा जे ला तुबा अव्वल बादशाह ठहराए वयो आ। सुभान अल्लाह। मुझे रब जी मर्जिया 1000 साल अग में घड़ो ठहला जेमे मुझे मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात आईया। मुझे मदीने जे मीर जा दीवाना मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना अल्लाह जी जात पांजे महबूब जे अचड़ खां अग में पांजे महबूब जे ला तमाम इंतजामात करे छडिया। अल्लाह जी जात कायनात के बुधायो कायनात वारो तमा मुझे महबूब जी तारीफ कयो या न कयो मां अल्लाह पाजे महबूब जे शान के बुलंदो बाला बनाए छडियो आ। सुभान अल्लाह। चौकी